थींदो ई कोन्हे सभु न अचे उहो हिकिड़ी ॿी ॻाल्हि अथव हिते त ॿिनि पैगनि खां पोइ सिवाए सुम्हण खे ॾिसो हाणे अगरि पाण सोचे भई हलो असांजे वॾनि बाप दादाउनि त असांखे ॾाढो सुठो पाणी पीआरियो ॾाढो सुठो जीआया आहिनि असां ॿुधो असां छा पिया कयूं असां ख़ुदि बि ग़लति पाणी पिया पियूं ऐं पंहिंजी औलाद खे बि ग़लति पाणी पिया पियूं एटमोस्फियर ई ग़लति थी आहे ग़लति त उनखे ठाहे सघूं था पाण भई अॼु ॿुधो करोड़ रुपए जो मकान ठाराए सघूं था पाण उहो पाण खे मेडिकल प्रोवाइड छा थो करे 20 लख जी गाॾी बि था वठनि तो भाई साहब हीअ बि लॻाईंदो त हिन में बि कॉलर हिन में बॉडी मेंटेन था जिंदा रहंदा हिन में बि कॉलर मेंटेन थींदो भाई साहब जी करे एनर्जी मशीन कंपनी ॾींदा न मूंखे जिंदा रहंदा 100 साल ताईं मूंसां गॾु त वधीक कंपनी ॾींदा न डॉक्टर अनिल जैन जो चवणो अॼु जी तारीख़ में कार्डिक सर्जन आहे इंडिया में मतिलबु अगरि भटनागर ऐं त्रेहान खां पोइ अगरि कंहिंजो नालो केरु वठे न त उहो अनिल जैन आहे उनजी डायरेक्ट 2 कलाक मीटिंग थियल आहे सुठा रिलेशन हुनजा हुनजो इहो ई चवणु आहे की इलाज सां सिर्फ़ु तव्हांजी लाइफ स्टाइल सुधरंदी ईअं त हुन मालिक जेतिरा लिखी छॾिया अथव 1 मिंट कोन वधंदव त हीअ सिर्फ़ु लाइफ स्टाइल सुधारींदो 100 साल ताईं जिंदो रखण जी गारंटी हीअ कोन रखणी 100 साल जिंदा पाण रहूं पाण पेट जी बॉडी 20 साल से बिगाड़े चुका आहियूं अरे माहौल बि ॿुधो हिकिड़ो लो थींदो आहे हुनखे पाण पहिरीं घिसाए छॾियो हाणे हुनखे चऊं भई हिनखे वधायूं घिसाइल खे कीअं वधाईंदासीं मूंखे ॿुधायो अॼु जी तारीख़ में फिजिकल वर्क तव्हांजो आहे या मुंहिंजो आहे पर भाई साहब माण्हू मुटण थो वञे त स्कूटर थो खणी वञे पंधि त हलणी वञंदी आहे अंगलो पंहिंजी हैबिट्स थी वञे त ख़तमु न हल न एक्सरसाइज आहे ई कोन हैबिट्स से थींदो ई कोन डाइजेशन कुझु बि कयो तव्हांजो डाइजेशन न ईअं कयो भाई साहब 1 महीनो पी त ॾिसो वरी कुझु हाणे अरे दरगाह बाज़ार में हिन जी दुकान खां घुराइणो पवंदो न अजयनगर में है महेश भवन लक्ष्मी पैलेस जे पासे में उहो त परे थी कुझु करो फिलहाल जेके एक्टिव पंचशील में बि पॉइंट अथव ऐं टियों चौथो इहो आहे जेको तव्हांजी दुकानु हुजे त तव्हां हीअ डेमो लॻायो मशीन तव्हां मां थो मोकिलियांव मूं त भाई बनी आहे मशीन मां थो तव्हांखे मोकिलियां तंहिंखां पोइ त बाक़ी माण्हुनि खे त दुकान आहे पैसा त ॾियो वठणु ॿुधाए गॾु बि ॾे लॾाड़ी बि ॾे हे त सोनी साहब दुकान त पई आहे दुख में जेकर तव्हां सिंधी समाज में सिंधी माण्हुनि खे जेकर हिननि भलो करे सघंदो भई मां थो मोकिलियांव बाक़ी कमु त तव्हां कयो ब्यावर वारा मां अजमेर में जॾहिं ब्यावर वारा सिंधी धर्मशाला ई कोन ठाहे सघिया ब्यावर वारा मशीनूं लॻाराईंदा असां एग्रीमेंट कैंसिल त करण आहियूं अॼु एग्रीमेंट कैंसिल त करण आहियूं अॼु कराई अॼु कैंसिल हथ जोड़ासीं पोइ जीअं खपे तीअं कयो भई मां त असां मेलो लॻाईं समझ नथा ॾियनि छा कयूं केरु नथो ॾे समझ जेको गद्दी नशीनी सुखदेवगिरी या चवण टंगो न फासे उन जेरा में पोटे पीयूष नोटिस मोकिलियो असांखे बंदि करण लाइ तव्हांखे बंदि कराईंदा तव्हां प्रॉपर्टी विकी आहे साईं जंहिंजो को लेणो देणो कोन्हे स्क्रीन नंढी पई आहे हिन करे ब्रोशर जा कम जयराम जी हालत सम्झण वारे सिर्फ़ु प्रॉपर्टी ॾिसण जो ई हुनखे सभु सम्झाइणी हाणे हुनखे फलाणे डॉक्टर दिमाग़ी डॉक्टर हीअं चयो धोबीअ जे मकान में वेठो आहे पर न अॼु पाण सही करे सघूं बिल्कुलु करे सघूं पाण हींअर हिकिड़ी तव्हांजी मोटर साइकिल जो उधार टेंशन आहे सॼी प्रॉपर्टी धीअरुनि जे नाले पोटे नाले हिनखे रुपयो कोन मिलियो पाण किथे पाण ग़लति अरे त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हिनजो पुटु भॼी वियो 7 साल हिनखे जीअं गद्दीअ ते विहारियोसीं अगरि ही ढंग सां वेह आहे त हिन वटि करोड़ रुपया हुजनि न अॼु जी तारीख़ असांजे बाबा जा जजमान एतिरा आहिनि ॿाहिरि पइनि कोर्ट मां जिन छॾिया जेके पैसा मिलंदा तूं खण जीअं खपई तीअं कर की मां हरिद्वार में वेंदुमि लंडन वञी असांखे मां हीअ प्रॉपर्टी ते वठण लाइ पैसा खणण लाइ तयारु आहे पैसा वठण लाइ मना कोन थो करे वठंदुसि पर मां ब्यावर में मंदरु कोन रखंदुसि मुंहिंजी मर्ज़ी आहे मां हरिद्वार में ठारायां ॿिए हंधि किथे नहीं ठारायां बेंगलोर नहीं ठारायां किथे ठारायां या असां पंहिंजो मरूं पिया ब्यावर लाइ ऐं असां गोरी समाधि हिते चेला आहिनि उहे त शहर में ईंदा न वरी गद्दी शहर थोरी आहे बाबा जी समाधि हिते ई आहे 23 साल के बाद दादी गुज़ारे हुई 10 अप्रैल 97 खां असीं 23 साल थी लगातार में हिन भेरे असांजो दिलि खटो आहे
23 साल खां मेलो लॻई मां त ब्यावरा खे सभिनी खे ख़बर आहे अजमेर मां पंज ॾह ॼणा अचूं था उहे ई था शेवा लाइ भले तव्हां बचो था ब्यावरा लाइ सहयोग कंदा थोरो घणो पर जेको बि असां कयूं था असांखे तव्हांजी माथापुड़ी कयूं न हिते अची करे आसोमल हो त आसोमल कंदो गुज़ारो हिन डैडी गुज़ारो मुंहिंजो डैडी गुज़ारो मुंहिंजी ॾाॾी पापा गुज़ारिया अॼु पापा गुज़ारिया हिननि जो सहुरो आसोमल गुज़ारिया टी पीढ़ी असांजी मुंहिंजी टी पीढ़ीअ मां आहियां आसोमल हिन जो सहुरो असांजे माथापुड़ी असां हींअर चाहियूं की जॻह सां हटाए करे